नाजरीन, खबर शामिल करते हैं खिप्रो के गांव फ़कीर इस्माइल की। खिप्रो गांव फ़कीर इस्माइल महर गुलाम हैदर फ़कीर के रिहायशी रज़ा मोहम्मद महर फ़ोटो महर की नेशनल प्रेस क्लब खिप्रो में प्रेस कॉन्फ्रेंस। असांजो मसलो इहो आहे, असांजो ॻोठु इस्माइल महर आहे। असां बस वारनि ॿियनि सभिनी खे चयो असांजो कंहिं बि कोन ॿुधो। हाजी मुबीन मंगियो ऐं गुलशेन मंगियो असांखे कब्ज़ो कराइणु चाहिनि था। उन्हनि ॿिया संदा साथी मोकिलिया जेके घर ॾे असांजी मस्जिद जो दर बंदि कयो वियो आहे। असां सां ज़ुल्म आहे ऐं असां हर हिकु माण्हू खे ऐं चयो त केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ॿेले खाते जे ऑफिसरनि खे चयो त तव्हांजी गवर्नमेंट जी शइ आहे, असां वेठा आहियूं। हुननि जे चवण ते हू कोन रुकिया आहे। असां ते लठियूं कुआड़ियूं बंदूकूं खणी अची हमिलो कयो आहे ऐं ॻोठु आहे हाजी मुबीन मंगिरे जो। उन ॻोठ जा असांखां अधु किलोमीटर मथे वेठल दड़े भॾे थी। हाणे चवनि असां ॿुधी आहे, असां ॿुधी कंहिंजो विया ॾींहं राह पे न कब्ज़ो करणु ऐं असांखे धमकियूं ऐं कल्ह असां सां गार गंद हेॾा होॾा वटि तमामु वॾी कई हुई ऐं जंहिंमें असां वरी माठ करे ग़रीब माण्हू हलिया आयासीं। हू सदा माण्हू विहारे वेठा आहिनि। राति खां पोइ यका असां सां ज़ुल्म आहे। असांजो केरु बि ॿुधण वारो कोन्हे को हिते। जीअं त असां एसपी DSP ऐं IG सिंध ऐं ॿिए वस वारे अमलदार खे ॿेले खाते जे ऑफिसरनि खे चवनि था त महिरबानी करे ॿेले खाते ते अञा कब्ज़ा गुर्दी लॻी पई आहे। इन कब्ज़ा गुर्दी खे ग़रीब मिस्किन माण्हू असां सां ज़ुल्म लॻो पियो। असांजा रास्ता बंदि करे छॾिया आहिनि। हमारे गांव पर बासर वडेरे रजाक मंगेरियो और हाजी मेमन मंगेरियो ने ओबाश नौजवानों गुलशेर मंगेरियो, जान मोहम्मद मंगेरियो समेत 15 से 20 असला से लेस अफराद ने कब्जा कर लिया। हमारे आने जाने के रास्ते बंद कर दिए। हमें गांव खाली करने का कहा जा रहा है, जबकि हम कई सदियों से यहाँ आबाद हैं और ये ज़मीन फॉरेस्ट की है। यहाँ पर कब्जा करना चाहते हैं। हमारे गांव की मस्जिद भी कांटों की बाड़ लगाकर बंद कर दी है, ना नमाज पढ़ने देते हैं और रास्ते पर मसलिया अफराद बिठा दिए हैं। हमारी जान को खतरा है। हमारे माल मवेशी भूख से मर रहे हैं। हमारे बच्चे खौफ से घरों में कैद हैं। IG सिंध, DIG नवाबशाह, SSP सांगर, SHO खिप्रो से मुतालबा करते हैं कि हमारी जान बचाई जाए और मसले अफराद के खिलाफ कार्रवाई की जाए। HRJD न्यूज़ से फिलहाल इतना ही। मज़ीद अपडेट्स और खबरों के लिए देखते रहिए HRJD न्यूज़।